नाज़रीन, आवाज़ टीवी जी सॾ ते प्रेस क्लब निंदो में राग रंग जी महफ़िल कोठाई वई, जंहिंमें लाड़ जे नामियारे फ़नकार हमीद अंसारी सिंधी गीत ॻाए महफ़िल खे चार चंड लॻाए छॾिया। रिपोर्ट करे रहियो आहे मुर्तज़ा मल्हा। आवाज़ टीवी निंदो शहर पारां प्रेस क्लब निंदो शहर में राग रंग जी एक खूबसूरत महफ़िल कोठाई वई, जंहिंमें लाड़ जे नाले वारे फ़नकार हमीद अंसारीअ क़ौमी सिंधी गीत पेश करे खूब दाद हासिल कयो। महफ़िल में शिरकत कंदड़नि नौजवाननि क़ौमी गीतनि ते रक़्स करे झुमरियूं हयूं। उन्हीअ मौके ते लाड़ जे नाले वारे फ़नकार हमीद अंसारीअ ऐं महफ़िल में शिरकत कंदड़नि आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध असांजी जीजल माउ आहे, जंहिं असांखे सभिनि खे जनमु ॾिनो आहे। अॼु मूंखे सच पुछो त निदे शहर जे प्रेस क्लब ते असीं इहा महफ़िल सजाए रहिया आहियूं ऐं मूंखे अॼु एॾी ख़ुशी थी आहे जो आउं चवां थो त अहिड़ा सिंध जा जवान अहिड़ा असांजा सिंध जा नौजवान जेकॾहिं इन्हनि में एतिरो जज़्बो रहियो त हीअ सिंध असांजी कॾहिं बि केरु असांखां खसे न सघंदो। इल्मु पिरायो सिंध सवारियो आवाज़ टीवी पर अॼु बहितरीनु तमामु प्रोग्राम थी वियो आहे। असां साफ़ी दोस्तनि खे जस ॾियूं था, तमामु बहितरीनु प्रोग्राम करे हर जॻह ते असांजो आवाज़ उथियारीनि था ऐं सिंध जी सकाफ़त खे उजागर कनि था। सिंधी सकाफ़त जेका आहे असांजी 5,100 साल पुराणी जेका तहज़ीब आहे उनखे असां उजागर कंदा अचूं। इल्मु पिरायो सिंध सवारियो जे ऐलान ते सकाफ़ती प्रोग्राम इल्मु पिराइण सां ई सिंध सवारे सघिजे थी ऐं सकाफ़त आहे जेका असांजो विरसो आहे तारीख़ी, उन सां ई असां क़ौमूं ज़िंदा रहनि थियूं। ज़बरदस्त प्रोग्राम निंदो प्रेस क्लब ते आवाज़ टीवी तरफ़ां जसलैन आवाज़ टीवी जा दोस्त इल्मु पिरायो सिंध सवारियो जी हिकिड़ी म्यूज़िकल नाइट रखी वई जेका आवाज़ टीवी तरफ़ां रखी वई आहे। असां हिन महफ़िल में तमामु घणो इंजॉय कयो, छाकाणि त हिते जेका रागी आयल उन्हनि क़ौमी गीत ॻाया ऐं असां इहो ऐद कयूं था त असां आवाज़ टीवी जो असांखे नारो ॾिनो आहे इल्मु पिरायो सिंध सवारियो। असां इन नारे खे 5 दिसंबर ते वरी ऐद कंदासीं, नारे अॻिते वठी हली सिंध तरक़ी वठंदासीं। असांजो हिन मौजूदा दौर में इहो नारो ई असांखे दुनिया सां कुलो मिलाए सघण जी सघ रखे थो। महफ़िल में शिरकत कंदड़नि जो चवणु हो त सिंधी टोपी ऐं अजरक असांजी 5000 साल क़दीमी सकाफ़त आहे, जंहिंजे करे असीं दुनिया में सिंधीअ तौरु सुञाता वञूं था। मुर्तज़ा मल्हा, आवाज़ टीवी न्यूज़ निंदो शहर।